फ़कीर खे इजाज़त ॾिनो, फ़कीर तूं नमाज़ पढ़ा। फ़कीर बिस्मिल्लाह करे पंहिंजी नमाज़ क़ाइमु कई। क़ाइमु कंदे जीअं आयत पढ़ियईं त हुन आयत हिकु आसेकारे हिकु आयत ग़लति पढ़ी। उन तां हुन मुलनि हुनखे ॿाह मचलियो। फ़कीर तो त चयो मूंखे ग़लति जॾहिं आउं नमाज़ पढ़ियां त मूंखे ॿाह मचले वठिजो। छा हीअ आयत तो सही पढ़ी आहे? त उन तां फ़कीर चयो हा मूं आयत सही पढ़ी आहे। छो तव्हां कीअं था चओ त मूं ग़लति आयत पढ़ी आहे? चए न हीअ आयत तो सॼी ग़लति पढ़ी आहे। ऐं मुलनि छा कयो, उहा आयत हुनखे फ़कीर खे पढ़ी ॿुधाई। फ़कीर चयो सही आहे, ठीकु आहे, ऐं मञा थो मूं ग़लति आयत पढ़ी आहे, पर तव्हां मूंखे क़ुर में ॾेखारियो त कहिड़ी जॻह ते क़ुर पाक चवे थो त इंसान जेको आहे सो हसीन न आहे ऐं तव्हां हिन राणी खे फितवा ॾेई फांसी ते विया चढ़ायो। उन आयत फ़कीर हिकु ॿुधाई उन्हनि मुलनि खे। अलाह जो किताब फ़रमाए थो त अशरफल मखलूक इंसान जॾहिं आहे त अलाह पाक हिते गवाही ॾिए पियो क़ुर पाक में त अशरफल मखलूक यानी की सभिनि खां अवल दर्जे जी मखलूक उहा इंसान ज़ात आहे। त उते बादशाह जूं अखियूं खुली वियूं। छा हल पोइ त हीअ मुलनि मां जेको आहे सो गॾिजी करे मुंहिंजी घरवारी खे मारण ते चाहियो ऐं सभिनि जी मिली साज़िश हुई। बादशाह छा कयो, पोइ पंहिंजी घरवारी सां फांसी लाहे हुन चयईं जेके 3 ॼणा मुला जिन फतवा ॾिनी उन्हनि खे फांसी चाढ़ियईं। हुन पंहिंजे वज़ीर खे फांसी ते चाढ़ियो। त दोस्तो कंहिं बि जॻह ते वञी तव्हां ॾिसंदो, वज़ीर हुजे, बादशाह हुजे या जेको अॼुकल्ह जो दौरु आहे मिनिस्टर हुजे या वज़ीर आज़म हुजे, पर सभु को हर जॻह ते हर को पंहिंजो मुफ़ाद रखंदो आहे। सो अहिड़ा तव्हांखे अक्सर माण्हू मिलंदा जेके जंहिंजो खाईंदा उन्हनि जो विञाईंदा। तव्हां दोस्तनि खे जे अगरि मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे, मुंहिंजे हिन चैनल मिठा कान खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा, पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कमेंट्स में। सिंध सलामत, साथ सलामत।